नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे नौदेरो खां ख़बर ॾींदा हलूं त शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 12वीं वरसी ॻड़ी ख़ुदा बख़्श में निहायत अक़ीद एहतराम सां मल्हाई वई। वरसी जे मौक़े ते संदसि नंढड़ी न्याणी आसबा भुट्टो ज़रदारी नौदेरो हाउस खां सख़्त सिक्योरिटी इंतज़ामनि हेठि ॻड़ी ख़ुदा बख़्श पहुची, जिथे पंहिंजी अमर शहीद राणी बेनज़ीर भुट्टो, नाने शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो, मामन शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो, शहीद शाहनवाज़ भुट्टो, नानी बेगम नुसरत भुट्टो, अमीर खैरीन बेगम समेत भुट्टो ख़ानदान जे मज़ारनि ते हाज़िरी भरे गुलनि जूं चादरियूं चाड़े फाता ख़्वानी कई। इन मौक़े ते आसपा भुट्टो ज़रदारी सां गॾु सेनेटर एनी अता मरी ऐं MNA ख़ुर्शीद जुणेजो, सूबाई वज़ीर सोहेल अनवर सियाल, MNA नसीबा चन्ना, MPA निदा खोड़ो, शाहिद भुट्टो, अॻूणो सूबाई वज़ीर तौक़ीर फातिमा भुट्टो समेत ॿिया PP अॻुवाण गॾु हुआ। मज़ार ते हाज़िरी भरण बाद आसपा भुट्टो ज़रदारी PP लाड़काणो पारां मज़ार जे आॾो क़ाइमु कयल वरसी तक़रीब जे पिंडार में पहुती। उते मौजूद माण्हुनि हज़ारे कारकुन संदसि पुरजोश इस्तक़बाल कयो ऐं ज़िंदा है बीबी जा जज़्बाती अंदाज़ में नारा हयां। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।